وعلى آله وصحبه المهاجرين والأنصار أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وانظر إلى العظام كيف ننشزها ثم نكسوها لحما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين پیر طریقت فخر اہل سنت سرمایہ اہل طریقت حضرت پیر مٹھا ثانی زید مجدہ علماء کرام سادات اعظام پیارا دوستو بزرگو بھائیرو اللہ جا بے پایا احسان جے مالک کریم اساں کے اج بھلاری دربار میں بھلاری محفل میں بھلارن جے دیدار ساں مشرف فرمایو رحمت جو وسارا اللہ جے پیارن جو دیدارا ہیڑی محفل مجان کو خالی نہ موٹندو یقین کاملات ہر حاضر ای شریک ان محفل وارو اج پنجو جھولو مرادن سان بھرے موٹندو عزیزان گرامی اسی خوش بخت نہیں خوش نصیب آئیوں جو اسانی نسبت اللہ جے ولین سان سلاسل اولیاء انہن سان جے کے نسبت رکھندا ہن یا نسبت ادنا کے اعلیٰ بنائیں دیا یا نسبت نکمے کے کار آمد بنائیں دیا نسبت جہنمی کو بھی جنتی بنائی چلی دیا نسبت ولیین سا نصیب تھی ونے تو وہ بھلی کتو چھوڑ ہوجے پر وچ قرآن میں انہیں کتے جو بھی ذکر ایدوا چھوٹے نسبت ولیین سا جڑ دیا وہ داچی جے کا اللہ جے پیارے دی نسبت میں ہوجے ہوا بھی جنت جی حقدارا وہ قسمہ داچی مجھے لگ پیال نبی جی ہوا بھی جنت میں ہوگی حضرت عیسیٰ علیہ السلام جو دراز گوش سواری جو جانور ایو بھی جنت میں ہوگو چھو تو ان جی نسبت اللہ جے پیارے سا دی جانا میرا دوستو نسبت جاب کئی قسم ہوندا ہے ایکڑی نسبت زمانی ہوندی یا نسبت مکانی ہوندی یا نسبت حسبی ہوندی یا نسبت نسبی ہوندی یا اگر کہیں جی کہ اللہ جو دوست جو گھرانے سا ولی جو گھرانے سا نسبت جڑی وجے تو یہ نسبت دنیا میں بھی عزت وارو آخرت میں بھی سوبارو بنائی دیا اگر کہ بھلے زمانے سا نسبت جڑی وجے تو یہ نسبت زمانی ان مانو جو اشرف اکرم ہے اعلیٰ بڑھائے چلی دیا جی مدینے والے سائیں فرماؤ کہ خیر القرون क़رمي سپنی زمانن میں بھلو زمانو محمد کریم جو زمانو ان زمانے میں جیکے مدینے والے سائیں جو دیدار میں حضور جی صحبت میں آیا سچی دنیا جا غوث قطب کلندر اوتاد ابدال قطب پر اصحابی جے قدمن جے دس جے برابر بھی وسافر جی سبن چھوٹو رن جی نسبت زمانے مصطفیٰ صلی سبحان اللہ ازان گرامی اگر
जी निस्बत नस्ब सां के आला नस्ब सां जुड़े तो उनखे उन निस्बत जो फ़ाइदो दुनिया में भी मिलंदो, आखिरत में भी मिलंदो। मुंहिंजा दोस्तो, अगर के अशरफ अकरम इंसान सां निस्बत जुड़ी वञे तो इहा निस्बत हसबी सरबी आहे। उन वली जी निस्बत, अल्लाह जे प्यारे जी निस्बत उन अदना को भी आला बनाए जन्नत जो हकदार बनाई छॾींदी आहे। असी खुश नसीब आहियूं जो असांजी निस्बत मिठे पीर सां नचे वो सुभान अल्लाह। अञा भी दिल खोले चओ असांजी निस्बत अल्लाह जे वलियन सां आहे। कुरान आहे, पर कुरान सां जेका चोली वेढ़ियल हूंदी आहे न, जेॾी महिल कुरान खणबो आहे त कुरान खे चुमण खां अॻु में उन चोली खे चुमियो वेंदो। कपिड़ो अगर लख रुपए जो कीमती हुजे चुमदे सना, पर 3 रुपयनि जी कपड़े जी चोली आहे कुरान खां पहिरीं उनखे चुमंदे, इज़त भी कंदे, ताज़ीम भी कंदे, सीने सां भी लॻाईंदे, छो त ही आम कपिड़ो न आहे, हे कुरान जे निस्बत में अचण वारो। त दोस्तो, जॾहिं अल्लाह जे प्यार सां प्यारियूं शख्सियतूं हुजनि या प्यारियूं शयूं हुजनि, रब जे निस्बत में जा शइ अची वेंदी आहे, उन जे निस्बत में वरी जेका ॿी शइ अची वञे उहा बि अल्लाह ताला जल्ल शानो खे प्यारी बणे। सुभान अल्लाह। यानी गिरामी, इन जे करे जेकॾहिं को अल्लाह जे वलियन सालिहन जे पाड़े में वेहे थो त इहा पाड़े जी निस्बत बि क़यामत जे ॾियारे पाए। अगर को अल्लाह वारन के पाड़े में पान के पूराए थो त इहो पूराइण उन जी कब्र वलियन जे कब्रिस्तान में थियण इहा बि क़यामत जे ॾियारे फ़ाइदो ॾींदी। असांजे सिलसिले आलिया जे पेशवा हज़रत बहाउद्दीन नक्शबंदी बुखारी रहमत अलैहि फरमायो त 40 कोहन ताईं मुंहिंजो पाड़ो आहे, 40 कोहन में जेको पाण पूराईंदो क़यामत जे ॾियारे उन जी निस्बत पाड़े जी सुञाणे पाण सां गॾाए जन्नत में। पीरन जो पीर दस्तगीर महबूब सुभानी गौस समदानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी फरमाइनि था त जेको मुंहिंजे मदरसे जे दरवाज़े मां गुज़रियो इहो बि क़यामत जे ॾियारे नंग सुञाणंदुसि पाण सां गॾाए जन्नत में। जे मुंहिंजे दरगाह जे खूह जो पाणी पीतो क़यामत जे ॾियारे में इहा निस्बत सुञाणी इनखे बि पाण सां गॾाए वेठो। दोस्तो, जेकॾहिं को रहमतपुर शरीफ सां निस्बत रखण वारो आहे, ख़ुदा जो कसम आहे इहा निस्बत दुनिया में बि नफ़ो ॾींदी, आख़िरत में बि फ़ाइदो ॾियण वारी आहे। मिठे पीर जी निस्बत, वरी बि चओ सुभान अल्लाह। मिठे पीर जी निस्बत ख़ुदा जो कसम अदना खे आला बनाइण वारी निस्बत आहे। इन निस्बत जे सदके अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो दुनिया में भी कर्म करे थो, आखिरत में भी कर्म कंदो। मुझे मिठे पीर जी निस्बत में जेके आया न उहे जाहिल आया त आलिम बणजी विया, सदकार आया त नेकोकार बणजी विया, बद अमाल आया त नेक अमाल बणजी विया। मुंहिंजा दोस्तो, अगर निदोरा आया मिठो पीर सदोरा बणाए छॾिया। ख़ुदा जो कसम, अहिड़ा माण्हू जेकी दुनिया जे ज़िल्लतुनि में पियल हुया, रुसवाइन में मुब्तला हुया, पर जॾहिं पीर मिठा जी निस्बत में अची विया अल्लाह ताला उन्हनि खे दुनिया में बि रंग लाए छॾिया, आख़िरत जा बि भलायुनि जा उन जे लाइ वाइदा क़ुरान में लिखिया पिया। उन जे करे असीं निस्बत वारा माण्हू आहियूं, वलियन सां निस्बत जोड़ण वारा आहियूं। असां सभिनी खे यकजान ऐं मुहबत जो इज़हार रखणो आहे। को कादरी निस्बत हुजे, नक्शबंदी निस्बत हुजे, सोरवर्दी निस्बत हुजे,
कोई हिकु असांजी मंज़िल मदीनो शरीफ ॻाल्हायो हर सुन्नी जी मंज़िल हर सुन्नी जी इंतहा मदीनो ऐं हर सुन्नी जी मंज़िल जन्नत मुंहिंजा दोस्त त असांखे हक़ आहे त हिक ॿिए में मुहबतूं मंझूं हिक ॿिए में उल्फतूं रखूं ऐं ही इख़्तिलाफ़ ही कुदूरतूं ही कीना ही हिक ॿिए जे ख़िलाफ़ इल्ज़ाम तराशूं या हिक ॿिए जे ख़िलाफ़ आवाज़ उठाइण इहो असांखे ज़ेब नथो ॾिए छो त इन जो फ़ाइदो असांजा दुश्मन था वठनि दुश्मन खिलनि था अब हाणे सुनी पाण में विया दुश्मननि खे फ़ाइदो मिले थो असांखे हक़ आहे त बाहमी मुहब्बतूं उल्फतूं पाण में हिक ॿिए में यकजहती जो इज़हार कंदा रहूं त इहो असांजो गॾिजण ई दुश्मन जे दिलि जे मथां थकु दोस्तो जॾहिं असांजी मंज़िल हिकु आहे असांजी राह वञण वारी हिकु आहे त पोइ असांखे हिकु ई थी रहणु खपे ऐं पाण में मुहबत रखणु खपे मुंहिंजा दोस्तो 15 शाबान जी रात आहे छोटकारे जी रात आहे नजात जी रात आहे मदीने वारे साईं फरमायो त इन रात जे अंदरि मुंहिंजा एतिरा उम्मती बख़्शिजी था वञनि जेतिरा अरब जे कबीले बनू कल्ब जे बकिरनि रिखुनि जे पुठनि ते वार आहिनि एतिरा मुंहिंजा उम्मती 15 शाबान जी रात में बख़्शिजी वेंदा आहिनि पर जंहिंजे वफ़ी क़ल्बी शहना जे माण्हू जे दिलि में बुग़्ज़ आहे पोशीदा दुश्मनी आहे हिक ॿिए जे लाइ कुदूरत आहे त उन जी अहिड़ी भलारी रात जे अंदरि बि मग़फ़िरत न थींदी आहे बख़्शिश न थींदी आहे रहमत वंडबी आहे गुनाहनि जी माफ़ी मिलंदी आहे पर जेके दिलि में कीनो ऐं कुदूरत रखण वारा आहिनि अहिड़ी भलारी रात जे अंदरि उनखे माफ़ी न मिलंदी आहे मुंहिंजा दोस्तो असीं सुन्नी पंहिंजे अहिड़ो किरदारु पेश कयूं जो ॿियनि जे लाइ मिसाल बणिजी वञे ॿियनि जे लाइ असीं मशाले राह हुजूं मुंहिंजा दोस्त मुंहिंजे मिठो पीर इहो सबक़ सेखारियो कुतुब आलम कयूं में समा गौसुल समा हज़रत पीर मिठा सी रहमतुल्लाह अलैह के जॾहिं पाण सिंध में आया ऐं अल्लाह जे मुहब्बत जो पैगाम आम कयूं मदीने वारे साईं जे इश्क जो पैगाम आम कयूं त हज़रत पीर मिठा साईं जन जी जेतिरी सिंध में मुखालिफ़त थी एतिरी शायद के बुज़ुर्ग ॿिए जी न थी हुजे एॾी मुखालिफ़त थी किताब लिखिया विया घटि वधि ॻाल्हायो वियो पर पीर मिठा साईं जेॾी महिल वेंदा हुआ फरमाईंदा मैं इन्हां को माफ़ कर छोड़िया मैं इन्हां को माफ़ कर छोड़िया इहा ई त विलायत जी निशानी आहे इहा ई त अल्लाह जे प्यारे जे सीने जे सफ़ाई जी अलामत आहे मुंहिंजा दोस्तो पोइ जने बुग़्ज़ रखिया कीना ऐं कुदूरतूं इनाद रखिया ज़माने उन्हनि खे मलिया मेट करे छॾियो उन्हनि जो नामो निशान मेटिजी वियो मिठे पीर जो नालो अॼु बि ज़िंदा आहे क़यामत ताईं ज़िंदा ही मुहब्बतुनि जो सिलो हुयो ही मुंहिंजे मिठे पीर जे ख़ुलूस जो सिलो हुयो ख़ुदा जो कसम पाण फरमाईंदा हुआ त अॼु ए फैज़ हिकूड़े मेरे पिछू बोड़ा चौड़ा थी सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो संदन फैज़ संदन उहा रूहानियत उहो कमाल उहो मिठे पीर जो फैज़ ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे ॾींहों ॾींहुं मुंहिंजे मिठे पीर जे फैज़ खे रब 4 चंड लॻायल हुयो आहे इहो सभु ख़ुलूस ऐं मुहब्बत जो मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला जल शानो क़ुरान मजीद में पंहिंजे वलीयनि पंहिंजे दोस्तनि जी इहा खूबी बयान फरमाई आहे त अल्लाह जा बरगुज़ीदा अल्लाह जा नवाज़िरबाना उहे आहिनि जो यमशून अलल अर्द हौना व इज़ा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा ज़मीन ते हलंदा आहिनि त नियाज़ सां निवड़त सां हलंदा आहिनि अगरि को उन्हनि सां जहालत सां पेश ईंदो आहे उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाईंदो
तॾहिं बि उनखे वरंदी न ॾींदा आहिनि उनजी मोट में चवंदा आहिनि अस्सलाम वालेकुम हू गार जे हू घटवत ॻाल्हाए हू नाशाइस्ता लफ़्ज़ चवे पर ही चवंदा आहिनि कानू सलामा उन दुश्मन खे बि सलामती जी दुआ ॾेई वञनि इहो अल्लाह जे दोस्तनि जो निशान आहे चुनींदुम के मर्दान राहे खुदा बुले दुश्मन न करदम तंग तोरा के मुयस्सर शहदी मकाम के बादो सुल्तानत खिलाफत जंग दुश्मन जी दिल बिन दुखाईंदा आहिनि तोखे इहो मकाम कीअं मिलंदो तो पंजनि सां जंग जोटी आहे अल्लाह जा बाना उहे आहिनि जेको दुश्मन खे बि दुआऊं ॾींदा आहिनि चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह محمد عثمان خرف ناخن شاہ والو مجھا گال کئی چیت کچے میں حضرت پیر مٹھا سی رحمت اللہ علیہ دین پور شریف رہی نچے و زبان اللہ 70 جائیوں تے مٹھے پیر نکل مکانی کیا دنیا کے رنگ لاتو جدے حضرت پیر مٹھا سی دین پور میں ہویا خلق خدا جی کشا کشائی دیا کچے جے جنگل میں بیلن میں اللہ جو سکر جی توار ہوندیا نتا بڑا مرد عورتوں قرآن جوان ہر زبان تے ہکئی توارا پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا بولی بڑے دیا تھی بڑے جیکے بڑے تھی تو فرجی چوے پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا سائیں پیر مٹھا بولی صاحب آئیو سائیں جن ذکر سمجھائے طلبت ہاتھ لگے فرمایا فقیر ہوئی کا دل نے آگو دل پئی کریں دی ہے اللہ 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 سائیں جن ذکر سمجھائے بیا فقیر پہ اگر پیر مٹھا مولوی جو حضور جو بھجے جی پیر تاکہ سکھائے گا اللہ اللہ کہو پیر مٹھا تاکہ فقیر اکڑو مست جے وٹی چھکے ملاحر موسیٰ گرجی گو اللہ اللہ سجی ہو میرے کہو تھی موسیٰ گرجی پیر مٹھا کرے جی مولی صاحب کے زبردستی دے آرے فقیر اپنیا چون پیر مٹھا مولوی کے چون چاہ تو ڈنڈو جو فقیر رکھنا مولوی مجبور ہے پیری تیئے توڑ کرہن چون لگو پیر مٹھا پر جن مل شروع کئی اے میٹھا جو مٹھے پیر دے قسمت رو انکے چاشنی آئی خدا تان چشی اللہ جو قسمہ جزی لذت چک بھی نہ ہے تزی خبر نہ کو دیا تو لذت چھاتی دیا مانو کے قلیل جو تو ماکھی ہے نہیں مٹھیا پر انکے سمجھ میں نہیں دی پر ذرو ماکھی جو چکتے خبر پیپو لیا تو ماکھی چاہے مجھا دوستو جنہی میں انہیں مولی صاحب جو پیر مٹھا او چزبہ دوست سجے کچھے میں نچے لو کے ہوئے پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا پیر مٹھا فقیر کو گال کرے چیت جنہی
उनते बिस्तरो लगायो पंजे हाल सालू साईं जे नशिस्त के सोनो सिंगायो अचे जेमल साईं जन वेठा फकीर गजल पिया पढ़न को पियो चवे सी तू सदिय जो सुल्तान नहीं को पियो चवे सी तू गौस आई तू कुतुब आई तू कलंदर आई मुंडा दोस्तों ये फकीर गजल पिया पढ़न पीर मिठा जी तवार जारी हुई वो जेमल हजरत साईं जन खुद खिताब दे वेठा अल्लाह जे दोस्त की नियाज़मंदी खुदा जो वली की नियाज़ दोस्तों जेमल पान स्टेज पे बैठा ए फरमायो तो फकीरो ए फकीर बैठे अकेले तू गौस आई तू कुतुब आई तू कलंदर आई भाई मैं तो सब सुना मैं कौन मैं सुना तो सब मैं कौन अल्लाह अकबर कबीर और मुझी ज़बान नथी वो लफ्ज़ चवण चाहे पर बुजुर्गन जो मुर्शिदन जो कौन ताके ॿुधाइण चाहियां तो अल्लाह वारन में केतरी नियाज़मंदी है निवड़ती और फरमायो तो फकीरो देखो जने कच्चे विच बोद आंदी है बोद में पानी घणो मथे चढ़ी वेंदो आ कोई हिकड़ी गेदाड़ी हुंदी आ उन जी दर में पानी पइजी वेंदो आ कुसी वेंदी आ उन जो बदन सॼो पानी में कुसी वेंदो आ पो उथी हिकु सीअ जे करे को टिपो ॾिसंदी को मिट्टी जो दड़ो ॾिसंदी उन ते वीचारी हीअं गाठड़ो झुकायूं गेदाड़ी वेंदी आ फकीरो में उही गेदाड़ी वांगुरु बस साईं जे चवण पूरी जमात में जलवा चालू थी विया वजद की कैफियत तारी थी वई फकीर अल्लाह अल्लाह कंदे के कपड़ा फाड़न लगा के ये झंडे रंग करे भजन लगा तो हेॾो ज़माने जो गौस पर पंहिंजे लाइ केॾी नियाज़मंदी केॾी निवड़त जा लफ़्ज़ पिया इस्तेमाल कनि मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे वलीअनि खुदा जे दोस्तनि जी अलामत इहा आहे उन्हनि में इंकिसार तसल्लुल नियाज़ जी निवड़त हूंदी आहे मुंहिंजे मिठे पीर इहो दुनिया खे सबक़ सेखारियो मुझा दोस्तों जेमल मुझे पीर मिठे जी ज़ात बाबरकात सिंध में आई तो पीरन के पीरी मिठे पीर सेखारी फकीरन के फकीरी पीर मिठे सेखारी तसव्वुफ वारन के तसव्वुफ सेखारियो तो मिठो पीर सेखारियो मुझा दोस्तों मुरीदन के हक छाए मुरीदी छाके सरमो अगर सेखारियो तो मिठो पीर सेखारियो दोस्तों मुझा दोस्तों शहर बस्ती माहौल में रही जिते मिठे पीर जो फैज़ न पहुंचे दोस्तों उन्हें मोहब्बतन जो सिलो हुयो उन्हें खुलूस जो सिलो हुयो पंहिंजे मुरीदन के पंहिंजे खलीफन के इहाई सिक वारी दावत ॾिनो मोहब्बत वारो सबक सेखारियो मुंहिंजा दोस्तों जेॾीमहिल हज़रत क़िबला पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैहि जी तबीयत मुबारक नासाज़ हुई आखिरी अयाम में क़िबला साईं जे मथां इस्तग़राक़ी कैफियत तारी हुई इहो अल्लाह के दोस्तन जो शान है हुजूर की ज़ात बाबरकात में आखिरी अयाम में इहे ही कैफियतूं थियूं जेॾीमहिल मूं किताब लिखियो पे साईं जन जी सवाले गॾु कई पे मूं जेॾीमहिल फ़क़ीरन पुराणन खां हली वञी हालात गॾु कया खुदा जो कसम मूंखे इहे पिया हालात मिलनि होॾो मदीने वारे साईं जी सीरत पियो पढ़ा हुजूर जन जी सुन्नत महबूबन जी ज़िंदगी खे पियो ॾिसां हेॾो मिठो पीर जी ज़िंदगी पाक खे पियो ॾिसां इएं पियो लॻे त मिठो पीर मदीने वारे साईं जे इश्क में फैज़ में सुन्नत में साफ़ा रंगियल हुया संदन उथण वेहण हलण घुमण हर शइ मदीने वारे साईं जे सुन्नत जे ऐन मुताबिक़ मुवाफ़िक़ हुई आखिरी अयाम में हिकिड़े ॾींहुं फ़क़ीरन के जमात के घुरायो फरमायो तो फकीरो मैं तुसा को अल्लाह का पैगाम पहुंचाया है
मूं अल्लाह जो पैगाम तव्हां ताईं पहुचायो आहे या न, उहे तबलीग जो हक़ मूं अदा कयो आहे या न। सभिनी चयो सही, असां चिटनि जाहिलनि खे तो जो कुझु मिलियो आहे तव्हां ई सेखारियो आहे, असां नादाननि खे दाना बनायो आहे त तव्हां बनायो आहे, तव्हां तबलीग जो हक़ अदा कयो आहे। पाण हथ मथे कयूं, या अल्लाह तूं शाहिद थी जाए, जेका तो ड्यूटी लॻाई हुई सां मूं हक़ अदा कयो आहे। ही सभु शाहिद आहे। इहाई सुन्नत हुई जॾहिं आख़िरी मदीने वारे साईं जी ज़ात बाबरकात सभा सहाबनि खां गवाही वरिती हुई त मां अल्लाह जो पैगाम तां ताईं पहुचायो आहे या न पहुचायो आहे। मुंहिंजा दोस्तो, जेॾीमहिल पाण सभिनी फ़क़ीरनि खां इहा गवाही हासिल कयूं, उन खां पोइ फ़क़ीरनि जी मजलिस बर्खास्त थी। साईं जन जी तबियत नासाज़ हुई, पाण फरमायूं त ख़लीलुर रहमान किथां आहे। जेॾीमहिल हज़रत साईं साहिबज़ादा रहमत अलाह जलवा अफ़रोज़ थिया त उनमें माण्हुनि जने उहो मंज़र ॾिठो। जेॾीमहिल हज़रत साईं ख़्वाजा ख़लीलुर रहमान आया ऐं हज़रत साईं मोहम्मद जान जाना रहमत अलाह आया त पाण पंहिंजी पग मुबारक बि घुरायूं, पंहिंजी सदरी पाक बि घुरायूं, हज़रत साईं जान जाना खे सदरी बि पारायूं, पंहिंजी पग मुबारक बि पारायूं। सुभान अल्लाह। वरी हज़रत ख़्वाजा ख़लीलुर रहमान खे घुरायूं त साईं जन पंहिंजे प्यार ऐं मुहबत ऐं शफ़क़त फितरी जो अजीब अंदाज़ हुयो जो पाण ख़्वाजा ख़लीलुर रहमान खे पंहिंजी झोली पाक में ईअं वेहारियो जीअं नंढड़े ॿार खे पंहिंजो अबो गोद में करे वेहंदो। ओॾीमहिल हज़रत ख़्वाजा ख़लीलुर रहमान जे अखियुनि में बि लुड़क हुया त मिठे पीर जे अखियुनि में बि लुड़क जारी हुया। अजीब इहो मंज़र हुयो, अजीब इहा घड़ी हुई जेॾीमहिल पंहिंजी गोद में वेहारियो, पंहिंजे सीने जा राज़, पंहिंजे विलायत जा मक़ाम, पंहिंजे साले फर्ज़ंद बच्चे ऐं पंहिंजे पोटे पाक जे सीने में पलटे पंहिंजे फैज़ जो अमीर बणायो। मुंहिंजा दोस्तो, जेॾीमहिल हज़रत ख़्वाजा ख़लीलुर रहमान जे सीने पाक में उहा नेमत ग़फ़ारी, उहो ज़ात ग़फ़ारी आया त हज़रत ख़्वाजा ख़लीलुर रहमान जो रंग ढंग सूरत सीरत बि ईअं बणिजी वई जीअं मिठो पीर हुयो। मूंखे पुराणनि फ़क़ीरनि ॿुधायो त असां हज़रत पीर मिठा साईं जन जो ज़मानो बि ॾिठोसीं, वरी ख़्वाजा ख़लीलुर रहमान जो ज़मानो बि ॾिठोसीं। ईअं न लॻंदो हो त को साईं साहिबज़ादा साहिब वेठा आहिनि, लॻंदो हो त मिठो पीर पाण जलनगर में। दोस्तो, जॾहिं अल्लाह जे वलीअ जी निगाह पवंदी आहे त उहा निगाह क़ल्ब खे, बातिन खे, ज़ाहिर खे, बातिन खे तब्दील करे छॾींदी आहे। मुंहिंजा दोस्तो, उन निगाह कामिल जो कमाल हूंदो आहे जेको अल्लाह पंहिंजे क़ुरान में बयान फरमायो आहे त हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जे साम्हूं जॾहिं गॾु ॻरी वियो, मरी वियो, पैमाल थी वियो, रब्बुल आलमीन फरमायो वंज़ुर इलल इज़ाम। ए मुंहिंजा प्यारा, इन हॾियुनि जो निहार जेॾीमहिल निहारियई त उहो मुर्दा जानवर ज़िंदह थी पियो। तफ़सीर लिखनि था त ही अल्लाह जे प्यारे जे नज़र जो कमाल आहे। अगरि मुर्दा जानवर ते निगाह करे त उनखे ज़िंदगी बख़्शे छॾे थो। अगरि के जाहिल ते नज़र करे त आलिम बणाए सघे थो, आलिम ते नज़र करे त उनखे वली बणाए सघे थो, वलीअ ते नज़र करे त उनखे वलीअ जो ताजदार बणाए सघे थो। मुंहिंजा दोस्त, मुंहिंजे मिठे पीर जी उहा निगाह हुई ऐं उहा निगाह अॼु बि हिन ख़ानदान ते, हिन आस्थाने ते अॼु बि मिठे पीर जो फैज़ जारी ऐं सारी आहे। जंहिंखे अक़ीदत हूंदी, मुहबत हूंदी ऐं हिन यारी शरीफ़ जो पंध कज़ा न करे, उम्मीद आहे त रहमत सां झोलियूं भरिजी, उम्मीद आहे त हिन दरबार ते अचण वारो साइन कॾहिं बि ख़ाली न मोटंदो। रब करीम हिन आस्थाने खे फैज़ वारो बणायो आहे, फैज़
جاری ہے انشاءاللہ قیامت تائیں جاری ہے ساری رہندو اللہ تعالیٰ اسا سبنی کے ان خان وادے جو فیض مجا اللہ تعالیٰ اسا جو سینن کے بھی سیراب فرمائے دنیا آخرت میں مٹھے پیر دی نسبت میں جیارے ان نسبت وارو موت نصیب فرمائے وما علینا